अल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह। ग्रुप आपको मसाइल और उनका ग्रुप में सवाल आयो है कुरान मजीद जी आयत रिंग मतलब कॉलर ट्यून या रिंग टोन तंहिंजो पूरो हुकुम है। सवाल सुनो, खुश आमदेद जी। फोन जी रिंग ते कुरान जी आयत रखी सको था त कुरान जी आयत वरी ई सवाल है कि होके ते पा रखी सको था कुरान जी आयत। तरह तरह जा सवाल अचनि था। कुरान मजीद जी आयत होके यानी रिंग टोन अने कॉलर ट्यून ही है जे पंहिंजी फ़ोन वे ऐं सामे वारो ई सुणे। रिंग टोन कॉलर टोन ते कुरान मजीद जी आयत मुंहिंजे हिसाब से रखणु जाइज़ न आहे। कुला जाइज़ न आहे, एतिरे लाइ जाइज़ न आहे त कुरान मजीद जी वॾी पाण बेहुरमती कयूं था। हिन टाणे रिंग अचे मूंखे हर हालत में इहा आयत कट करणी पए, तुरत आऊं कट कयां त चोखी मूं गुस्ताखी कई अने बेहुरमती कई कुरान जी। ॿिए नंबर ते कुरान मजीद जी आयत सुणे लाइ पाण इना ही रखई ऐं ख़ाली पाण खे जाॻाए लाइ जे रिंग आवई, रिंग अचे त अलाए कुरान न आहे, कुरान तिलावत लाइ आयो आहे, अमल करे लाइ आयो आहे। अलाह जो कलाम तंहिंजी बेहुरमती पंहिंजे हथां थिए थी, कुरे लाइ थिए। पाण गाॾी में वेठा आहियूं, हेॾा वेठा आहियूं, पाक नापाक हर हालत में मुंहं में पान किया, किन हालत में आहियूं, गुस्से में आहियूं, ग़म में आहियूं, ॾुख में आहियूं, सुख में आहियूं, कुरान जी आयत कंहिं रिंग लॻाई आयत चालू थई न थई न पाण तुरत हुनखे अंगूठो हयो इहा आयत पाण सॼी न सुई अने आयत जो मतिलबु न सम्झियासीं, आयत जी बेहुरमती कई, डायरेक्ट आयत खे कुआड़ो हणी कटे विधी। ई कमु करणु पंहिंजो न आहे। अने सामे सुणाए वारे जो ई मुंदो आहे। सामे वारो हाणे कुरान जी तरह आयत सुणे जे न फ़ोन नथो खणे त आई चओ था जो फ़ोन कोन खाई त रिंगूं आयूं पई न। मूं जहिड़ो निवरो त ख़ैर आहे न जे सॼो ॾींहुं ई कॉलर ट्यून सुणे पियो। कॉलर ट्यून अने रिंग टोन ॿिन्ही मथे कुरान मजीद जी आयत मुंहिंजे हिसाब सां जाइज़ न आहे। नंबर ॿ, ईअं जेको म्यूज़िक रहे कलाम रहिया जंहिंखे पाण काफ़ियूं चवनि था, गायना चवनि था, ही उर्दू वारा वें था, हिंदी वारा वें था, सिंधी वारा वें था, ढाटकी वे थी, मारवाड़ी वे थी, थरी वे थी, गुजरी वे थी, भोजन वे था, रासुड़ा वें था, फला वें था, ई सख़्तु गुनाह जो कमु आहे। पाण सुणूं था इहे गुनाह जो कमु, ॿिए खे सुणायूं था इहे गुनाह जो कमु। त हाणे करो थियो मौलवी चए क़ुरान से न रखो, गायना न रखो, पोइ कंपनी जीअं बनायो ईअं जो रहणु ॾियो। वरना ही जेको नज़म रही हिकु नात रही से लेडीज़ जी आवाज़ में न, लेडीज़ जी आवाज़ में न, ई पाण सख़्तु मनाई कयां थो। सादी नज़म, सादी नात जंहिंमें शिरकिया न आहे, कवाली न खपे, कुफरिया न आहे, ग़लति न आहे, शिकवे शिकायत वारी न आहे। हाणे ई जी मड़ा न सम्झो त जेकी कंपनी कढे इन ई मथे पतायूं था। वाखिर दवाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाह निगहबान, अल्लाह निगहबान, अल्लाह निगहबान।